अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। पीडीएम अॼु बाज़ाब्ता तौर ते टुटी पई आहे। एनपी पारां पीडीएम खां राहू अलॻि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं इन जो सबबु ॼाणायो वियो आहे सेनेट में अपोज़िशन लीडर जे हवाले सां मोकिलियल शोकाज़ नोटिस खे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां पीडीएम में वाज़ तौर ते इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया। सियासी जमातुनि जूं ग़लतियूं वाज़ तौर ते साम्हूं अचनि पियूं। जिते सियासी पार्टियुनि पारां ग़लतियूं कयूं वियूं त मौलाना साहब खे कुझु शयूं हैंडल करण में बि ॾुखियाई थी ऐं उन जे नतीजे में इहो थियो त एनपी अॼु पीडीएम खां राहूं जुदा करे छॾियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी बि सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार करण जो फ़ैसिलो कयो आहे। मुस्लिम लीग नून पारां जेका बयानबाज़ी कई पई वञे उन ख़िलाफ़ उनखे भरपूर जवाबु ॾियण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। काल्ह बि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही हेठि हिकु इजलास थियो जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर लीडरशिप पारां शिरकत कई वई। इहो फ़ैसिलो कयो वियो त इन शोकाज़ नोटिस जो जवाबु तयारु कयो वेंदो ऐं उहो जवाब बि भरपूर हूंदो। इन सॼे मामले ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे प्रोग्राम में जिन महिमाननि जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ अवां सां कराईंदड़। मूंसां गॾु स्टूडियो में मौजूद आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सीनियर नायब सदर आहिनि मोहतरम जनाब राजा खलीक साहब। सर वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। मूंसां गॾु फोन लाइन ते मौजूद आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि सूबाई वज़ीर आहिनि मोहतरम जनाब तैमूर टालपुर साहब। तैमूर साहब अवां जी बि वॾी महिरबानी। ऐं मूंखे फोन लाइन ते ई जॉइन कयो आहे पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जा सीनियर अगुवान आए सेनेटर उस्मान खान काकड़ साहब। काकड़ साहब, मैं आपसे शुरुआत करूंगा। बताइएगा क्या आप समझते हैं आप इस वक्त जो सूरत हाल सामने आ रही है पीडीएम के हवाले से 26 नुकाती एजेंडा, मुल्क में जमहूरियत की बहाली, इदारों की बालादस्ती, इस्टेब्लिशमेंट का जो सियासी रोल था उसको खत्म करना, वो इत्तेहाद आज टूट गया है। अब बात यह है कि जो मुल्क में सिविल एंड मार्शल लॉ और आइन जो है अमलन गैर एलानिया तौर पे इन लोगों ने मातल किया है और ये हुकूमत जो है इंटेलिजेंस अदारों और स्टेब्लिशमेंट के ताकत पे जो है वो चल रहे 2.5 साल से जो है, जिसकी महंगाई, बदआमनी और बेरोजगारी वो तस्वर भी नहीं कर सकते हैं। लोग जो है बेचारे जो है 22 करोड़ आवाम जो है पार्लियामेंट की तस्दीक हो रही है और नेब को इस्तेमाल कर रहे हैं अपोजिशन के खिलाफ। तो एक बेहतरीन एलामिया जो था वो है भी अभी पीडीएम का जो है, मगर बदकिस्मती से बाज़ ऐसे मसाले जो अपोजिशन के दरमियान नहीं होना चाहिए था, क्योंकि जब ये हुकूमत जो सेलेक्टेड है और ये हुकूमत जो है एस्टेब्लिशमेंट के कंधों पे चल रहे हैं, इसको गिराना ये 22 करोड़ आवाम और सारे अपोजिशन पार्टियों की जिम्मेदारी थी और है। और एक नया इलेक्शन जिसमें इलेक्शन में भी और सियासत में भी एस्टेब्लिशमेंट और इंटेलिजेंस अदारों का खात्मा बुनियादी जो है ये है पीडीएम का नैरेटिव एलामिया के इमरान और बाप पार्टी और तहरीक इंसाफ जो है एक जुज के तौर पे हैं हम ले रहे हैं जो पीडीएम जो है और कुल के तौर पे ये है कि एस्टेब्लिशमेंट और इंटेलिजेंस अदारों सियासत में जो है वो मुदाखलत ना करें, पार्लियामेंट में मुदाखलत ना करें और अदारों को जो है अपोजिशन के खिलाफ इस्तेमाल ना करें और वो इलेक्शन में मुदाखलत ना करें। तो आप बदकिस्मती से जो हमारे बेहतरीन जलसे हुए अवामी मुहिम के हवाले से हुकूमत गड़बड़ाया हुआ था और मुल्क उससे नहीं चल सकता है, तो दरमियान में ये आया कि सेनेट के इलेक्शन और चेयरमैन के इलेक्शन में जो है अभी आप खुद अंदाजा कर लें कि अपोजिशन लीडर जो है, हालांकि गिलानी साहब वज़ीर आज़म रह चुके हैं, सीनियर रहनुमा है और सिर्फ इस बात पे कि वो अपोजिशन लीडर बने, लिहाजा इतनी बड़ी कीमत के वो जो है पीडीएम में जो है इंतशार का सबब बना, जो नहीं करना चाहिए था पीपल्स पार्टी को। गिलानी साहब खुद मोहतरम और सीनियर रहनुमा है, उसको खुद भी जो है इस वजह के लिए जो है उसको बिल्कुल कैंडिडेट नहीं बनना चाहिए था।
काकड़ साहब क्विकली थोड़ा सा ये बताइएगा, अगर पीपल्स पार्टी इस वक्त ये बात कर रही है तारड़ साहब के हवाले से कि क्योंकि जो मोहतरमा के मुल्जमान थे उनके वो वकील रह चुके हैं तो इसलिए पाकिस्तान पीपल्स पार्टी उनकी मुखालफत कर रही थी, और दूसरा ये कि ये तय नहीं हुआ था कि अपोजिशन लीडर कौन बनेगा। आप सरबराही इजलास में मौजूद रहे हैं। बात ये है कि ये बहाना है, ये बहाना है। अगर कोई भी होता तो पीपल्स पार्टी ना मानता कि हम जो है अपोजिशन लीडर के लिए जो है हम मुस्लिम लीग नून को हम वहां पर वोट देंगे। ये राजा परवेज अशरफ साहब थे, यहाँ पे खाकान अब्बासी साहब थे, दुरानी साहब थे, मैं खुद था उसमें, मियां इफ्तिखार था, डॉक्टर जानसेद जमाती नहीं था, और ताहिर बिजन जो साहब था। सबसे हमने ये फैसला किया कि अपोजिशन लीडर जो है वो नून लीग का होगा। ये तो बहाने नहीं करना चाहिए, वहां फिर लोगों ने फैसला किया है, जब फैसला किया है फिर बहाने नहीं करना चाहिए। ठीक है काकड़ साहब आप लाइन पर ही रहिएगा। तैमूर टालपुर साहब भी मेरे साथ मौजूद हैं। तैमूर साहब अवां ॿुधाए जो ज़ाहिरी तौर ते जेके इख्तिलाफ़ हिन वक़्तु साम्हूं अचनि पिया ऐं जॾहिं गिलानी साहब खे अपोजिशन लीडर नामज़द कयो वियो पीपल्स पार्टी तरफ़ां त उन खां पोइ शयूं अॻिते वधियूं आहिनि पीडीएम में। सर तैमूर साहब अवां खे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी सर। थैंक यू साहब। मां ॻाल्हियूं ॿुधियूं पंहिंजे तव्हां जूं हिकिड़ो इलाही क्लियर स्टेटस हो। तव्हांखे ख़बर आहे त जेके बि कामयाबियूं आयूं आहिनि, जेके बि जिथे पीडीएम बीठी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बदौलत बीठी आहे। असां ई हुआसीं जिन्हनि चयो त इलेक्शनूं विढ़ो असांखे फतेह थींदी, ऐं तव्हां ॾिठो असां 9 मां 8 बाय इलेक्शन खटियासीं। हे हिकु वॾी चमाट आहे पीटीआई हुकूमत जे मुंहं ते। वफ़ाक़ में रहण बावजूदि हिननि जेको आहे सो सभु सीटूं हारियूं पंहिंजूं। अच्छा, उन खां पोइ सेनेट में भी इन्हनि खे न अचणो। असां इन्हनि खे राज़ी कयो त सेनेट में ईंदासूं। पीएमएल नून पाकिस्तान पीपल्स पार्टी असां गॾिजी जेको आहे सो गिलानी साहब खे खटायो, जिथे असां एक्चुअली माइनॉरिटी में असां मेजॉरिटी खणी आयासीं। त इहो बि तमामु वॾी हिकु चमाट हुई हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जे मथां। हाणे उन खां पोइ तव्हांजे अहिड़ा कैंडिडेट आणींदा, हिकिड़ो उहो कैंडिडेट तव्हां सेनेट में वठी आयो जंहिंजी इन्वॉल्वमेंट हुई आसिफ ज़रदारी साहब जी ज़बान कटण में। ॿियो तव्हां कैंडिडेट हिकिड़ो अहिड़ो वठी था अचो जंहिं ते असां एतिराज़ कया तारड़ साहब ते, पर कुझु न थियो। असां पीएमएल नून जी लीडरशिप खे रिक्वेस्ट कईसूं, असां उन खां पोइ रिक्वेस्ट कईसूं मौलाना साहब खे बि रिक्वेस्ट कईसूं, पर को रिटर्न मिलियो त मजबूरन असांखे जेको असांजो राइट हो, छो त असां मेजॉरिटी में आहियूं। पीपल्स पार्टी जा सभ खां वधीक सेनेटर्स आहिनि त उहो छो पंहिंजो राइट न वठे। तव्हां वटि नेशनल असेंबली में असां शहबाज शरीफ साहब खे ॾेई वेठा आहियूं ऑलरेडी, पंजाब असेंबली में पीएमएल नून खे ॾेई वेठा आहियूं। त छा ज़रूरी आहे त हर जाइ ते ऐं हर कंहिं नेशनल प्रोविंशियल असेंबली सेनेट में ही नून लीग हुजे? त हे का वॾी ॻाल्हि न आहे। असांजी का अहिड़ी तैमूर साहब पोइ फोरम जेको पीडीएम जो ठहियल आहे उहो इस्तेमालु करणु घुरिजे हा। एतिराज़ हिन वक़्तु इन ते साम्हूं अचे पियो त अगरि अहिड़ी ॻाल्हि हुई त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन फोरम ते इहा ॻाल्हि रखे हा। जीअं काकड़ साहब ॿुधाए पए इहो त पहिरियां तय थियल हो खाकान अब्बासी साहब जे घर में त अपोजिशन लीडर नून लीग जो ईंदो। न, पहिरीं ॻाल्हि त असां जमहूरी तरीक़ो ही आज़मायो। असां रिक्वेस्ट कईसीं, जीअं तव्हांखे ॿुधायो मौलाना साहब खे बि चयोसीं ऐं उन्हनि खे बि चयोसीं जे हे पंहिंजो कैंडिडेट तारड़ साहब खे चेंज करे ॿियो को आणनि हा त असांखे को शौक़ न हो। हालांकि असांजो राइट हो लीडर ऑफ अपोजिशन रखणु सेनेट में, असां पोइ बि इहो राइट ॾियण लाइ राज़ी हुआसीं। पर जे किथे तव्हांजो एटीट्यूड एतिरो स्टर्न थी वेंदो त डिक्टेटरशिप ते त कमु नथो हली सघे। त असांजो जेको राइट हो असां वरितो, ऐं मूंखे सम्झ नथो अचे त इन्हनि खे कहिड़ी कावड़ आहे त टे असां वटि बाप जा सेनेटर्स अची विया त छा थियो। पहिरीं ॻाल्हि त बाप जा आहिनि कोन, उहे इंडिपेंडेंट्स आहिनि जेके हुननि खे सपोर्ट कंदा, हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सपोर्ट कनि पिया, ऐं हो सेनेट में बि ऑपोजिशन बेंचिस ते वेहनि पिया, गवर्नमेंट सां न पिया वेहनि। ऐं साॻे टाइम ते जॾहिं असां पीटीआई जा एमपीएस टोड़े आणियूं था त ख़ुशी थी थिए नून लीग खे। जॾहिं असां पंहिंजो नेशनल असेंबली जा मेंबर्स पीटीआई जा तोड़े अचूं था त तव्हांखे ख़ुशी थी थिए, पर टे ॼणा इंडिपेंडेंट बाप सां लॻातार अचे त तव्हांखे इन ते कहिड़ी ख़बर अची वेंदी। को हर्जी न आहे न, मतिलबु हे सही आहे ऐं उहो ग़लति आहे। जेको सही आहे सही हूंदो आहे, जेको ग़लति आहे ग़लति हूंदो आहे। असां चॉइसिस ते नथा हली सघूं ईअं।
अच्छा अवां ॿुधाए जो सर ज़ाहिरी तौर ते जेका सूरत हाल साम्हूं अचे पई शोकाज़ नोटिस मोकिलण हिकु पार्टी खे ज़ाहिरा उहे कारकुन न आहिनि ज़ाहिरा बि हिकु इतिहादी जमातूं आहिनि इहे वेही करे गॾिजी मामिलो हल बि थी सघे पियो मुस्लिम लीग नून इन मामले ते अॻिते निकिरी वई पहिरीं ॻाल्हि त अॼु शायदि हकाना भाई साहब पाण क्लियर कयो आहे त कंहिं बि क़िस्म जो को शोकाज़ नोटिस असां जारी कोन कयो आहे वज़ाहत तलब कई आहे ऐं इतिहादनि में हिक ॿिए खां वज़ाहत तलब करे सघिजे थी जेकॾहिं तव्हांखे कंहिं शइ ते एतिराज़ु हुजे ॿी ॻाल्हि इहा आहे त मां तैमूर साहिब जी इंतिहाई मोज़िज़ असांजो लीडर आहे सिंध जो ऐं असां हुनजी इंतिहाई इज़त कंदा आहियूं असां गॾु अलाए केतिरा प्रोग्राम कयासीं ऐं इन्हनि प्रोग्रामनि में असां गॾु हिकिड़े पेज ते हुयासीं अॼु इंतिहाई अदब सां साईं जन पाण फरमायो त इहा ॻाल्हि नथी थी सघे त के साॻी ॻाल्हि हिकिड़ी जॻह ते ग़लति हुजे ऐं ॿी जॻह ते सही हुजे जेकॾहिं PTI जा माण्हू थोरे था अचूं त उहो ठीकु आहे बाप जा आज़ाद जेके आहिनि उहे असांखे सपोर्ट कंदा उहो ग़लति आहे ईअं न थियणु घुरिजे मां बिल्कुलु साईं सां इतफ़ाक़ थो कयां साॻियो ई फॉर्मूलो ख़ुदि पीपल्स पार्टी जे मथां लागू थिए थो त जेकॾहिं तव्हां इहो प्रिंसिपल स्टैंड वरितो हुयो ऐं तव्हां इहो फ़ैसिलो कयो हुयो त अपोज़िशन लीडर जी स्लॉट जेका आहे उहा मुस्लिम लीग नून जे वारे में ईंदी ऐं जंहिं माण्हूअ ते तारड़ साहिब ते तव्हां एतिराज़ु कयो वोट ॾियण जे करे त असां हिन खे वोट हिन शइ जे करे न ॾींदासीं उन साॻे माण्हूअ यूसुफ रज़ा गिलानी साहिब खे सेनेटर थियण में वोट ॾिनो यानी तव्हां वोट वठण लाइ एतिराज़ु कोन था कयो तव्हां चई सघो पिया त बाबा हिकिड़ो मिंट बीहो असांखे फलाणे माण्हू जो वोट न खपे छो जो हीउ माण्हू हिन ॻाल्हि में इन्वॉल्व आहे इन करे असां तारड़ साहिब जो वोट वठंदासीं कोन गिलानी साहिब जे लाइ गिलानी साहिब खे सेनेटर बणाइण में तारड़ साहिब वोट ॾे उहो ठीकु आहे पर असां तारड़ साहिब खे वोट ॾियूं त उते एतिराज़ु थी वञे इन करे साॻियो ई फॉर्मूलो जेको साईं चयो त साॻी शइ हिकिड़ी जॻह ते ग़लति ऐं ॿी जॻह ते सही नथी थी सघे जेका शइ ग़लति आहे उहा ग़लति आहे जेका शइ सही आहे उहा सही आहे बुनियादी तौर ते हिन वक़्तु मसइलो इहो आहे त PDM जो एजेंडा छा हुयो PDM जो एजेंडा को ज़ाती एजेंडा कोन हुयो PDM इहे ताना त असांखे PTI वारा ॾींदा हुया एस्टेब्लिशमेंट वारा ॾींदा हुया त हीउ अबू बचाओ इतिहाद आहे हीउ वालिद साहिब खे बचाइण जे लाइ सभु कुझु थिए पियो मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ते बि इल्ज़ाम लॻंदा हुआ त हू पंहिंजे वालिद साहिब जी करप्शन बचाइण लाइ पियो करे मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा ते इहे इल्ज़ाम लॻंदा हुया त हू को ज़ाती एजेंडा ते कमु पई करे मां चवां थो त असांजो एजेंडा PDM जो इहो न हुयो PDM जो एजेंडा हुयो हिन हुकूमत खे हिन नाजाइज़ नाकारा नाअहल हुकूमत खे ख़तमु करणु पाण बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब लक़ब ॾिनो हुयो इमरान ख़ान खे त हीउ सिलेक्टेड आहे त जेको सिलेक्टेड आहे हाणे उहो असांजे इन्हनि इख़्तिलाफ़नि जे करे असांजे इन्हनि जल्दबाज़ियुनि जे करे असांजे पंहिंजे फ़ैसिलनि खां बिटरे करण जे करे उहो सिलेक्टेड मज़बूत पियो थिए असांखे उन सिलेक्टेड खे मज़बूत न करणु घुरिजे जमहूरियत जे अंदरि सियासत जे अंदरि अवामी इनक़िलाब आणण जे अंदरि तव्हांखे काफ़ी सारी शयुनि जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे मां हिन वक़्तु एज़ अ बीइंग अ पॉलिटिकल वर्कर छो जो असां गॾिजी जिदोजहद कई आहे ऐं असांखे असांजूं उमेदूं वाबस्ता थी वियूं आहिनि PDM खां मां पंहिंजी जमात खे पीपल्स पार्टी खे त नथो चई सघां मुंहिंजी जमात न आहे पर मां पंहिंजी जमात खे इहो अर्ज़ु कंदो आहियां ऐं मां इहो मुख़्तलिफ़ पार्टी इजलासनि में शइ रखी आहे त बाबा जेकॾहिं पीपल्स पार्टी ज़िद ते बीठी आहे त अवाम त ॾिसे थो न त कंहिं माण्हू ज़्यादती कई कहिड़ी पार्टी बिटरे कई फ़ैसिलनि तां अवाम त ॾिसे थो न तव्हां हिन ॻाल्हि खे इशू न बणायो PDM खे न तोड़ियो PDM खे मज़बूत कयो असांखे PDM खे मज़बूत करणु घुरिजे हिन इमरान ख़ान खे मज़बूत न करणु घुरिजे इन करे असां सम्झूं था त हाणे बि वक़्तु आहे ANP पीपल्स पार्टी JUI मुस्लिम लीग नून ऐं PDM में जामिल ॿियूं जमातूं हिकु दफ़ो वरी सरबराही इजलास घुराए वेहनि जेकॾहिं हू इंडिपेंडेंट आहिनि जेकॾहिं हू चाहिनि थियूं त सिलेक्टेड हुकूमत खे घर मोकिलणु घुरिजे त पोइ गॾिजी वेहणु घुरिजे ऐं हिन सिलेक्टेड हुकूमत खे घर मोकिलणु घुरिजे अच्छा काकड़ साहब थोड़ा सा ये आगाह कीजिएगा जो इख्तलाफात सामने आए हमने देखा अब जब सरबराही इजलास होना था तो उससे एक दिन पहले मौलाना साहब ने यह बयान दे दिया कि इस्तीफों के बगैर लॉन्ग मार्च की कोई अफादियत नहीं होगी हालांकि यहाँ पर सिंध में ये बात हमने देखी यहाँ पर मुख्तलिफ शहरों में पीपल्स पार्टी ने भी तैयारियां की मुस्लिम लीग नून भी यहाँ पर तैयार थी कि लॉन्ग मार्च होना है 26 मार्च को फिर अचानक से इस्तीफे बीच में कहां से आ गए आप नहीं समझते कि उस दिन से इख्तलाफात मजीद बढ़े हैं फिर दूसरे दिन जो सरबराही इजलास हुआ उसमें जो कुछ हुआ वो भी कौम ने देखा बुनियादी तौर पर तो इख्तलाफात भी सरबराही इजलास में सामने आ गए क्योंकि PDM के जो 9 पार्टियां थी वो कह रहे थे कि हम यहाँ पर लॉन्ग मार्च करेंगे लॉन्ग मार्च के लिए हम आवाज इसलिए आ रहे हैं कि हमें इस्तीफा पेश करना चाहिए बुनियादी तौर पर लॉन्ग मार्च का बुनियादी मकसद भी यही था
कि हम इस्लामाबाद आकर वहां पर इस्तीफा पेश कर लें, मगर पीपल्स पार्टी का इससे इख्तिलाफ था। पीपल्स पार्टी का इख्तिलाफ था नंबर 1। फिर बाद में ये हुआ कि पीपल्स पार्टी जो है CEC का इजलास का इनेकाद करके वो एजेंडा अपने पार्टी में रखेंगे कि PDM ये चाहते हैं कि हम आकर लॉन्ग मार्च में इस्लामाबाद में इस्तीफा पेश कर दें। अभी आप देख ले, फिर इन लोगों ने ये कहा कि हम 4 अप्रैल को जो भट्टो शहीद साहब का डे है, इसमें हम CEC का इजलास का इनेकाद करके हम इस तरह करेंगे कि हमारी पार्टी की पॉलिसी क्या है। मगर वो 4 तारीख भी गुजर गया, अभी तक जो है को जवाब नहीं दिया गया है कि हम इस्तीफा के लिए तैयार है या नहीं है। तो अभी जो है वो पीपल्स पार्टी के लिए एक ही रास्ता है, या वो इस सेलेक्टेड हुकूमत के खिलाफ, इस इस्टेब्लिशमेंट की सियासत में मुदाखलत के खिलाफ PDM के साथ चले, या खुदा ना करे वो जो है तहरीक इंसाफ बा पार्टी के साथ चले। काकड़ साहब, पर मसला ये है कि पीपल्स पार्टी का ये नैरेटिव रहा है, आप भी जानते हैं। शहीद मोहतरमा ने भी 85 को जब असेंबलियां छोड़ी थी तो उसको सबसे बड़ी गलती करार दिया था, और पीपल्स पार्टी ये भी कह रही थी कि इससे पार्लियामेंट छोड़ने से एस्टेब्लिशमेंट और ये हुकूमत मजीद मजबूत होगी। आपके पास क्या प्लान था? अगर इस्तीफे दे देते तो ये हुकूमत घर चली जाती? नहीं, ये प्लान तो ये था कि सारे मुल्क हम लोग जाम कर लेते, फिर तो इस तहरीक में जो सेलेक्टेड हुकूमत के खिलाफ था, इसमें तहरीक में मूवमेंट में तेजी आ जाता। इसलिए तो नहीं थे कि हम वहां पर इस्तीफा पेश करके फिर घर बैठ जाते थे। हमने घर नहीं बैठना था। PDM को जो है उस वक्त तक हम इस मुल्क में जबरदस्त तहरीक चलाते जब तक ये रुखसत ना होते हैं। मगर आज मसला ये है कि हम उसी का वो इंतजार कर रहे थे कि अभी हमारे साथ शामिल होकर जाए, इस्तीफा देने में जाए, हम मूवमेंट को तेज कर देंगे। वहां पर बाप पार्टी के साथ ये लोग मिलकर जो है अपोजिशन, वहां पर अपोजिशन लीडर बन गए हैं, बल्कि हम उसका इंतजार कर रहे थे। दरमियान में ये दूसरा मसला भी आया। अभी बीबी साहिबा ने तो ये नहीं कहा था कि आप बाप पार्टी के साथ, तहरीक इंसाफ के साथ मिलकर जो है अपोजिशन लीडर बन जाएं। ये तो बीबी शहीद साहिबा ने तो नहीं कहा था, ये बीबी साहिबा ने कहा था जी। तो बुनियादी मसला तो ये है। काकड़ साहब, मैं इसका जवाब ले लूं। तैमूर साहब ॿुधाए जो जेका ॻाल्हि काकड़ साहब हिन वक़्तु चवे पियो त इस्तीफ़ाउनि वारे मामले ते जॾहिं वक़्तु बि ॾिनो वियो पीपल्स पार्टी खे, त उन विच में पंहिंजो अपोजिशन लीडर आणे ऐं इख़्तिलाफ़ पैदा कया विया ऐं वाज़ तौर ते PDM अॼु टुटी बि। सर, पहिरीं ॻाल्हि त मां इहा क्लियर कंदो वञा त इख़्तिलाफ़ असां न आंदा हुआ, इख़्तिलाफ़ उतां आया आहिनि। असांखे को इशू हूंदो, का ॻाल्हि हूंदी, असां PDM जे अंदरि वेही PDM में ॻाल्हि कंदासीं, PDM में डिस्कस कंदासीं। असीं मियां साहब खे फ़ोन कंदासीं, असीं मौलाना साहब खे फ़ोन करे इशूज़ सॉल्व कंदासीं। ख़राबी तॾहिं खाई जॾहिं मां सम्झां थो त मरियम साहिबा जेको ट्वीट कयो, जेको असां सम्झूं था त असांजे मथां हिकु ॾिठो जेको न थियणु खपंदो, हिकु तमामु सुठो, मां राजा साहब सां एग्री कयां थो, हिकिड़ो एॾो सुठो सिस्टम हलियो पिए, एॾी हिकु कामयाबु तहरीक हली पिए। मां सम्झां थो कॾहिं बि शायदि पाकिस्तान में एॾी का कामयाबु मुश्किल ई हली हुजे। जो फ्यूचर, असांजे फ्यूचर लाइ या त अॻिते लाइ बि असां गॾिजी हलूं, बल्कि असांखे लॻाईंदा ऐं पार्टी खे जे ख़ुदा न ख़ास्ता साइडलाइन थियणो थो पए त PDM त ख़तमु थींदी, छो त PDM जी का वैल्यू ई न रहंदी। सभु नून लीग, जमायत इस्लामी, असांजा ANP, जॾहिं असां मज़बूत कयूं, गॾियूं त मज़बूत कयूं। असीं साइडनि ते थी वियासीं त पोइ त जेको आहे सो उनजो बुनियादु नथी बीहे ऐं पोइ को फ़ाइदो बि असांखे न मिलंदो। राजा साहब जी ॻाल्हि त मां टोटली एग्री कयां थो ऐं मां सम्झां थो आई एम होपफुल त अञा ॿिया विच में जेके दोस्त आहिनि विच में पंदा ऐं जेके थोरियूं घणियूं थियूं या नाराज़गियूं आहिनि उहे दूर थियणु खपनि। मां सम्झां थो दूर थींदियूं, पर इन लाइ थोरो रवैयो असांखे चेंज करणो पवंदो। जेको बि डिस्कशन थिए, जेका बि ॻाल्हि ॿोल थिए, जेको बि कंहिंखे का तकलीफ़ आहे त उहो PDM जे अंदरि बि असांखे ॻाल्हाइणु खपे। जे असां बयानबाज़ी कंदासूं त उन में असां सिचुएशन खे वधीक वर्सन कंदासूं।
काकड़ साहब क्विकली ये बताइएगा, क्या अब उम्मीद की जा सकती है कि ये इत्तेहाद मजीद चलेगा, और अगर पाकिस्तान पीपल्स पार्टी भी कल को ये कोई ऐसा कोई फैसला कर देती है तो उसके बाद नून लीग, आप लोग और बाकी जो जमात हैं वो इस्तीफे देकर लॉन्ग मार्च करेंगी? बात ये है कि हमें तो पख्तूनख्वा मीडियम पार्टी के ख्वाहिश भी यही है कि जो पीपल्स पार्टी है वो पीडीएम के साथ चले, इस्तीफा देने के लिए तैयार हो जाएं, और ये जो सेनेट में अपोजिशन का लीडर का मसला जो है वो भी रोल बैक कर दें। जो बाप पार्टी के वोट से ये थी, जो अपोजिशन लीडर ही कायम है, जो इन लोगों ने फैसला किया था, वादा किया था कि नून लीग का होगा, ये भी ये दोनों फैसले भी हमारे ख्वाहिश तो भी ये पख्तूनख्वा मीडियम पार्टी का कि दोनों मसले ये हल करके ये मान ले पीपल्स पार्टी के, और पीपल्स पार्टी और पीडीएम में इकट्ठे जाकर जाएं, वो इस हुकूमत के खिलाफ भरपूर एक अवामी स्ट्रगल कर दे, जिसके नतीजे में ये सिलेक्टेड हुकूमत से दाइश आवाम को निजात मिले। बहुत शुक्रिया आपका काकड़ साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। तैमूर साहब अवां जी भी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। राजा साहब असां सां गॾु मौजूद आहिनि, प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। ऐं जेके मुख़्तलिफ़ ख़बरूं अॼु जे ॾींहं में साम्हूं आयूं आहिनि, शेला रज़ा साहिबा जो इहो ट्वीट त गिलानी साहब पीपल्स पार्टी में शिरकत करे पियो, जंहिंजी तरदीद गिलानी साहब पारां कई वेई। न त ॻाल्हाईंदे वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार असांखे वीडियो लिंक ज़रिए इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनगार रज़ाक खटी साहब भी जॉइन कयो। रज़ाक साहब अवां जी भी वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। बराड़ साहब अवां ॿुधाए जो ज़ाहिरी तौर ते ही जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी आहे, मुस्लिम लीग नून जे हवाले सां भी केतिरियूं शयूं साम्हूं अचनि पियूं। अॼु क्लियर भी कयो शाहिद खाकान अब्बासी साहब, अगर पीपल्स पार्टी भी को अहिड़ो फ़ैसिलो करे थी त छा मुस्लिम लीग नून साॻी ॻाल्हि कंदी, इस्तीफ़ा ॾेई ऐं लॉन्ग मार्च कबो? ॾिसो, हिन वक़्तु ताईं जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन में असां वटि असां जेके अवाम सां वाइदा कया आहिनि मुसलसिल गुज़िरियल 1 साल खां वठी करे, उन्हनि सां असां बिटरे कोन था करे सघूं। असां माण्हुनि खे चयोसीं त असीं जदोजहद में वेंदासीं, असीं लॉन्ग मार्च में वेंदासीं, असीं धरना ॾींदासीं, असीं कंहिं बि क़ीमत ते हिन हुकुमराननि खे घर मोकिलींदासीं, हिननि मां जान छॾाईंदासीं। ही सिलेक्टेड माण्हू आहिनि, ही इस्टेब्लिशमेंट जा आहिनि, हिननि ही कुझु माण्हुनि जी आशीर्वाद ते वेठा आहिनि, हिननि वोट चोरी कयो आहे, इहो सॼो बयानी आहे। मियां नवाज़ शरीफ़ नाला खयां, इंडिविजुअल्स जा नाला खईं, उन्हनि खे चैलेंज कयो मियां नवाज़ शरीफ़। मियां नवाज़ शरीफ़ हिकिड़ो बयानिया ॾिनो हिन मुल्क जे अंदरि। तमामु घणी ख़्वाहिश हुई अकाबरीन जी, कॉम्प्रस्त अॻवाननि जी, पोइ उहे सिंध जा कॉम्प्रस्त अॻवान हुजनि, KPK जा कॉम्प्रस्त अॻवान हुजनि, बलोचिस्तान जा कॉम्प्रस्त अॻवान हुजनि, जेके चवंदा हुया त काश पंजाब मां को बरजुस्तो आवाज़ इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ उथे, पंजाब उथी पए, पंजाब इनकलाब जी तरफ़ वञे, पंजाब हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ जदोजहद करे। अॼु पंजाब जो हेॾो वॾो लीडर जेको आहे उहो हेॾो वॾो स्टैंड वठे पियो त माज़ी में कंहिं कॉम्प्रस्त बि एतिरे चिटे अंदाज़ में एॾो वॾो ओपिनियन कोन ॾिनो हुयो, जंहिंमें नाला खणे, जंहिंमें बिल्कुलु साम्हूं बीह रहे, जेको पंहिंजे मौक़िफ़ तां हटे कोन। इन करे मुस्लिम लीग नून जो तो वाज़े मौक़िफ़ आहे। असीं जदोजहद में वेंदासीं, कोई चले चले न चले, हम तो चले, मंजिल की जुस्तजू हो तो कारवां से क्या। असांखे असां कोशिशि आख़िरी दम ताईं कंदासीं त हीअ कारवां न टुटे। असांजी कोशिशि रहंदी त PDM उसूलनि ते गॾु बीही रहे, PDM जूं जमातूं उसूलनि ते सौदेबाज़ी न कनि, PDM जूं जमातूं जेके हाणे रिसेंटली जेको पीपल्स पार्टी या अपोजिशन लीडर जे हिसाब सां फ़ैसिलो कयो आहे इहो वापसि थिए। असांजी कोशिशि हूंदी त पीपल्स पार्टी जेन्युइन जेके अॻु में जेके असां सां गॾु मुआहिदा करे चुकी आहे, जिन ते जेके मीटिंग्स में सरबराह इजलासनि में पीपल्स पार्टी जिन ते हा कई आहे, जिन शयुनि ते उन्हनि शयुनि ते बीहे पीपल्स पार्टी बिटरे न करे। असांजी कोशिशि हूंदी त ॿियूं सभु जमातूं मिली करे हिन हुकूमत खे घर मोकिलिन, PDM न टुटे। पर जेकॾहिं ऑप्शन नथो रहे, जेकॾहिं दोस्त नथा मञनि, जेकॾहिं हू इन्हनि शर्तुनि ते नथा अचनि, त पोइ आवाम ॾिसे थो।
असां वरी बि मुंहिंजी इहा हथुल इम्कान कोशिशि रहंदी आहे, मां पार्टी इजलास में बि चवंदो आहियां त असांखे जेकॾहिं पीपल्स पार्टी नथी रहे या ॿी का जमात बिट्रे करे थी या हली थी वञे त अवाम ते छॾे ॾियो इहो फ़ैसिलो। असांखे हिन वक़्तु पंहिंजो टारगेट जेको आहे उहो हिन हुकूमत खे ऐं हिन हुकूमत खे आणण वारनि खे ई रखणु घुरिजे। असां जेकॾहिं वरी पाण में विहणु शुरू कयासीं, पाण में बयानबाज़ियूं शुरू कयूंसीं त उन सां इमरान ख़ान मज़बूत थींदो। इमरान ख़ान खे मज़बूत जेको हिन वक़्तु ज़ाहिरी तौर ते लॻे बि थो। खटी साहब ॿुधाए जो ANP राहूं जुदा करे वरितियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार करण जो फ़ैसिलो कयो आहे, इमरान ख़ान यकीनन मज़बूत थिए पियो, कीअं पिया ॾिसो अवां PDM बाज़ाब्ता तौर ते अॼु टुटी वई या अञा चइजे त को ऑप्शन मौजूदु आहे? महराज मुंहिंजे ख़्यालात PDM जे अंदरि हाणे उहा सकत कोन्हे रही ऐं ANP जे अंदाज़ सां चार्ज फ्रेम करे दाल थियण जो ऐलान कयो आहे। पीपल्स पार्टी बि मूंखे लॻे थो त ॿिनि ॾींहंनि जे अंदरि शायदि हिन क़िस्म जे रवैये जी तरफ़ वेंदी जेको अॼु ANP अख़्तियार कयो आहे। सो बुनियादी तौर ते मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त पाकिस्तान जे अवाम खे हिकु तरफ़ ते हिन हुकूमत इंतिहाई पंहिंजी नाअहलियुनि जे करे अढाई साल अवाम जो रत कढियो, अवाम जी बीड़ी ॿोड़ी छॾी आहे, माण्हुनि जी कुवत ख़रीद ख़तमु थी वई आहे, महांगाई शदीद थी वई आहे, आमदनी घटिजी वई आहे, मुल्क जी जेके पार्लिमानी जमहूरी सिस्टम आहे उहो कमज़ोर थियो आहे, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो स्पेस तमामु घणो वधियो आहे। इन सॼी सूरताल खे साम्हूं रखंदे मुख़ालिफ़ जुर्मी जमायतनि जेको गॾिजी इहो इतिहास ठाहियो हो, पर बुनियादी तौर ते अॼु इहा ॻाल्हि साबित थी वई आहे त उन्हनि जो सॼो 25 सालनि जो तजुर्बो नाकाम थी वियो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी, पाकिस्तान जी अदलिया, पाकिस्तान जी मीडिया ऐं पाकिस्तान जे सियासतदाननि हिन मुल्क जे अवाम खे शदीद मायूस कयो आहे। जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़ जो इंतिहाई मुख़्तसर वक़्त ताईं इहो इतिहादो जेको हलियो आहे अंदाज़ो कयो त जे अंदाज़ सां शोकाज़ नोटिस जारी कया विया पीपल्स पार्टी ANP खे, इहे शोकाज़ नोटिस असल में तंज़ीमनि अंदरि जारी थींदा आहिनि, इतिहादनि अंदरि जारी कोन थींदा आहिनि। तो हिकु तरफ़ पीपल्स पार्टी पंहिंजो जेको आहे सो मुफ़ाद सिधो करण जे लाइ PDM सां दगा कई त ॿिए पासे PDM जूं जेके बाक़ी जमायतूं हुयूं उन्हनि खे बालग नज़री जो मुज़ाहिरो करणु घुरिजे आहे। PDM जी ॿियनि जमायतनि खे फौरी तौर ते सरबराही इजलास जेकॾहिं रूबरू फिज़िकली न बि थी थो सघे त वर्चुअल सॾाईंदा, उनमें वेही डिस्कस कंदा ऐं उन्हनि में पीपल्स पार्टी ANP खे घुराए इन बारे में थी सघे पे बाबा तव्हां फहरिस्त में क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ जो उहिदो बाप जे ज़रिए जेको वरितो आहे, पर इहे सभु शयूं हिकु तरफ़ रखंदे जेको एग्रेसिव रवैयो अख़्तियार कयो वियो पीपल्स पार्टी त अॻु में ई जेको आहे सो PDM मां जान छॾाइण जे चकर में बि हाणे जो नतीजो जो निकितो आहे त हुकूमत पुरसुकून आहे, इस्टेब्लिशमेंट ख़ुशि आहे। पर मां तव्हांखे हिते ॿी ॻाल्हि ॿुधायां त असल में ही सॼो जेको अरेंजमेंट थिए पियो या PDM जी जेका सॼी तहरीक हुई बुनियादी तौर ते जेके 2023 जे लाइ मुंहिंजा सोर्स ॿुधाइनि था त हलदड़ महीने मियां शहबाज़ शरीफ़ जी चयो वञे थो त ज़मानत थींदी ऐं उन खां पोइ हिसाब थी वेंदो। ज़ाहिर आहे मरीम नवाज़ जी जेको आहे सो PDM जे मामलनि ते लागी जी ख़ामोशी, मियां नवाज़ शरीफ़ जी ख़ामोशी, इन मां ईअं लॻे थो त उहो जेको नैरेटिव हो पंजाब जे अंदरि या जेको मरीम नवाज़ नैरेटिव ठाहियो असांजे लाइ वधीक बाहिस कशिश हो जेके हिन मुल्क जूं नंढियूं वहदतूं आहिनि उन्हनि लाइ, पर पंजाब में इन सभु सूरताल जे बावजूदि मरीम नवाज़ खे डायल्यूट करायो, मरीम नवाज़ उनखे हज़म करायो, मरीम नवाज़ उनखे ज़ेरे बहस आंदो, पर इहो सभु जेको आहे चंद ॾींहंनि अंदरि जेको आहे सो तहरीर थी वियो आहे। तो आउं ज़ाती तौर ते सम्झां थो असांजी हुकूमत मुख़ालिफ़ सियासी जमातनि डिसअपॉइंट कयो आहे मुल्क जे सियासी कारकुननि खे। अच्छा राज साहब ॿुधाए जो वेसाघाती यकीनन जे ॾिसजे जेके ख्वाब ॾेखारिया विया हिन मुल्क में बुनियादी शयुनि ते जेका बहस थी 26 नुक़ाती एजेंडा मुस्लिम लीग नून जे हवाले सां बि खट्री साहब जेका ख़बर ॾिनी, ज़ाहिर माज़ी बि रहियो आहे सियासी सभिनी जमातुनि जो,
ऐं उन तरफ़ शयूं वेंदे बि नज़र अचनि पियूं। छा आवाम अॻिते एतबार करे सियासी जमातुनि ते त वाक़ई एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ निकितियूं आहिनि या जेका ॻाल्हि कनि थियूं दुरुस्त आहे? अवाम खे एतबार, ॾिसो न, एतबार जी ॻाल्हि न आहे, अवाम खे डिसीशन वठिणो पवंदो। अवाम खे हर 5 सालनि खां पोइ मौक़ो मिलंदो आहे पंहिंजे वोट जी ताक़त सां डिसीशन वठण जो। सिंध में जेकॾहिं सिंध जे हालतुनि ते थोरी देरि सां ॻाल्हायूं त मुसलसिल 3 इलेक्शन्स जेके आहिनि उहे सिंध जो अवाम पीपल्स पार्टी जे हक़ में फ़ैसिलो पियो करे, ऐं पीपल्स पार्टी जे हक़ में फ़ैसिलो करण जे लाइ सिंध जे अवाम खे जंहिं तरीक़े सां मजबूर कयो वियो आहे उहा सभिनी जे साम्हूं ॻाल्हि आहे। मां हिन वक़्तु उन्हनि ॻाल्हियुनि में नथो वञणु चाहियां। असांखे वोट ॾियण जे लाइ आज़ादु थियणो पवंदो, पंहिंजे फ़ैसिलनि में आज़ादु थियणो पवंदो। जेकॾहिं असां पंहिंजे फ़ैसिलनि में आज़ादु न थींदासीं, असां कंहिं वॾेरे जे चवण ते, कंहिं ऑफिसर जे चवण ते, कंहिं बिरादरी सिस्टम में अची करे ऐं वोटनि जो फ़ैसिलो कंदासीं, उहो ॻोठ जा ॻोठ हिकु तरफ़ फ़ैसिला कंदा ऐं जेके असांजी मजबूरियूं रहियूं आहिनि, मफ़ादनि जूं ॻाल्हियूं रहियूं आहिनि, हिकिड़ी नाली ठाहिराइण ते वोट जो फ़ैसिलो थी थो वञे, बिजली जो हिकिड़ो बल्ब लॻाइण ते फ़ैसिलो थी थो वञे। मां अर्ज़ु करे वञा, नो डाउट, पर जेसि ताईं इंडिपेंडेंट फ़ैसिला अवाम न कंदो तेसि ताईं असां तां ईअं ई थींदो रहंदो जीअं हाणे थिए थो। ॾिसो न, अवाम खे कंहिं इहो सोचियो त अवाम चाहे छा थो असां खां, कंहिं इहो सोचियो त पीडीएम जा जेके फ़ैसिला आहिनि, मां इहा ई ॻाल्हि थो कयां, मां हिन वक़्तु काफ़ी सारी शयूं ओपन नथो करणु चाहियां, मुंहिंजूं मजबूरियूं आहिनि, मां हिकिड़ी ज़िम्मेदार पार्टी जो ज़िम्मेदार शख़्स आहियां, पर मां इहो चाहियां थो त जेके बि फ़ैसिला पीडीएम कया ऐं पोइ उन खां पोइ उन्हनि फ़ैसिलनि तां फिरी करे जेके डेवलपमेंट्स हाणे गुज़िरियल 1 महीने जे अंदरि थियूं आहिनि उन जे बारे में उन्हनि जमातुनि इहो सोचियो त अवाम असांखां चाहे छा थो, या इहो सोचूं त इन्हनि फ़ैसिलनि तां अवाम ते असरु कहिड़ो पवंदो, या उन्हनि इहो सोचियो त इन सां असांजी पंहिंजी सियासत ते असरु कहिड़ो पवंदो। इन करे असांखे उहे ॻाल्हियूं छो नथा सोचनि, इन करे कोन था सोचनि त उन्हनि खे पक आहे त वरी जॾहिं इलेक्शन में वेंदासीं त ही जेके नॉर्म्स एंड वैल्यूज़ असां सेट कया आहिनि उन्हनि नॉर्म्स एंड उन्हनि वैल्यूज़ जे हिसाब सां असांखे वरी वोट मिली वेंदो। अवाम त आहे ई वोट ॾियण जे लाइ, अवाम खे असां उहे सभु शयूं वरी ॿीहर कंदासीं, ॿीहर पैसो हलंदो, ॿीहर अमीर तरीन ऐं अरबपति खरबपति कैंडिडेट मैदान में लहंदा, ॿीहर यानी हर 5 सालनि खां पोइ साॻियो तमाशो। त पोइ कहिड़ी इलेक्शन तव्हां कराईंदव, तव्हां कहिड़ा अहिड़ा फ़ैसिला कंदव जंहिंसां अवाम खे तव्हां जवाबदेह हुजो या अवाम जे मर्ज़ी ऐं मंशा जे मुताबिक़ फ़ैसिला कयो। इन करे पोइ नाउमीदी फैलिजे थी, पोइ जेके सियासी वर्कर आहिनि उहे दिलि बर्दाश्त था थियनि था, पोइ उन्हनि खे पंहिंजो मुस्तक़बिल, हिन मुल्क जो मुस्तक़बिल, जमहूरियत जो मुस्तक़बिल, सियासी जमातुनि जो मुस्तक़बिल ऊंधाई में नज़र थो अचे। ज़ाहिरी तौर ते खट साहब जेका राजा साहब ॻाल्हि कई पए इंतहाई इम्पॉर्टेंट जे ॾिसिजे जेके 26 नुकाती एजेंडा हो या अवाम खे जेके ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ जेको नैरेटिव मुसलसिल ठहियो पए, अवाम रद्दमल बि पंहिंजो ॾिनो, गड़ी ख़ुदा बख़्श में जहिड़े तरीक़े सां मरियम नवाज़ जो वेलकम थियो त उहो ॾिसण वटां हो, ऐं उन वक़्तु जॾहिं कारकुन पीपी चेयरमैन लाइ एॾो पुरजोश न हुआ, मरियम नवाज़ जे लाइ उते पुरजोश आहे, सियासी अमल हलियो पए, हिकु उमेद ज़ाहिर थी, पोइ इन्हनि जमातुनि जेके माज़ी में बि सियासी सौदेबाज़ियूं कंदियूं आयूं आहिनि ऐं हींअर बि कंहिं न कंहिं तरीक़े सां इस्तेमालु थियूं त इन में ॿुधाइजो त छा वाक़ई नाउमीदी फैलिजे थी, अवाम जी वेसाघाती कई थी वञे, इहे ई जमातूं कनि थियूं ऐं इहे ई उहे हथ मज़बूत कनि थियूं जिन जे ख़िलाफ़ ॾुखियो वक़्तु अचण ते निकिरण बि थियूं। महराज जो सियासी कारकुन जेको हूंदो आहे बुनियादी तौर ते मुबलग हूंदो आहे पंहिंजी सियासी जमायत जे प्रोग्रामनि जो। हिन जेको ही जेका लेटेस्ट डेवलपमेंट थी आहे उन बुनियादी तौर ते उहो जेको सियासी कारकुन हो उनखे पिछड़ंदो कोन करे। हिकु ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त पंजाब में जेका मरियम नवाज़ जे हिसाब सां जेको नैरेटिव ॾिनो उहो इस्टेब्लिशमेंट जे लाइ क़ाबिल क़बूल कोन हो, मियां नवाज़ शरीफ़ जो क़ाबिल क़बूल कोन हो। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त इहा साॻी सूरत हाल जेका आहे उहा मुस्लिम लीग नून अंदरि कोई हिकिड़ो वॾो तबिको आहे जंहिंजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे। सो हिन सॼी जेका सूरत हाल थी आहे, ॻाल्हि इहा तव्हां ॻाल्हि कई थिए त असां वटि जेको वॾेरनि जो या सिंध में जेका सूरत हाल आहे, तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। 2013 खां 2018 में मुस्लिम लीग नून जी हुकूमत हुई। मूंखे तव्हां ॿुधायो मुस्लिम लीग नून सिंध में छो कमु कयो? कुझु बि कोन कयो। राव साहब मूंखे यादि आहे इन लातालगी जे करे मुस्लिम लीग नून छॾे ज़ाहिर आहे उहो कैंडिडेट्स ई न हूंदा आहिनि, ज़ाहिरी तौर ते उहो आवाम जे साम्हूं आहे सूरत।
मुझो आवाज अचे थो जी तव्हांखे? बिल्कुल अचे पियो। तो मूं इहा ॻाल्हि ते कई त पोइ उन खां पोइ अब्दुल हकीम बलोच जेको आहे उहो बि मुस्लिम लीग नून छॾे वियो। मुस्लिम लीग नून बुनियादी तौर ते पीपल्स पार्टी जे हवाले कयो। हाणे हिन वक़्तु सिंध में जेका जीडीए जी हालत आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। हिन सॼी सूरत हाल में जीडीए जेको रोल प्ले कयो आहे उहो बि तव्हां साम्हूं ॾिसो पिया थो। बुनियादी तौर ते माण्हू केॾां वञनि, पावर जे अंदाज़ो आहे। ऐं तव्हांखे हींअर बि ॿुधायां त 2023 जी चूंडनि जे लाइ आसिफ ज़रदारी जो अरेंज आहे सिंध जी हुकूमत हासिल करण जे लाइ। ऐं हिन वक़्तु सॼी इहा गेम हले थी त पख्तूनख्वा कंहिं वटि हूंदो, पंजाब कंहिं वटि हूंदो, सिंध कंहिं वटि हूंदो, बाक़ी बलूचिस्तान त ऑलरेडी बाप वारनि जो आहे, उहो उहे ई रखंदा। सो वफ़ाक़ में केरु कंहिंसां गॾिजी हुकूमत ठाहींदो त हिन सॼी सूरत हाल जे अंदरि जेका माण्हुनि सां रेशा गाती थी, सियासी कारकुननि सां थी, तव्हां नारो ॾिनो वोट खे इज़त ॾियो, तव्हां नारो ॾिनो सिविलियन पावर में इस्टेब्लिशमेंट की मुदाख़लत ख़त्म करियो। हिन सॼी सूरत हाल जे अंदरि हाणे जेकॾहिं इहा सूरत हाल तव्हां ॾिठी आहे, अमली तौर ते तव्हां इहो हिसाब तोड़े छॾियो। हाणे मूंखे ॿुधायो मुस्लिम लीग नून JUI ॿी पार्टियूं जेकॾहिं रिज़ाइन बि कनि त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, लॉन्ग मार्च कनि त ॾिस कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। तो इन्हनि समूरियुनि पार्टियुनि बुनियादी तौर ते आवाम जी ख़्वाहिशनि जो जनाज़ो कढियो आहे, पंहिंजी साख जो जनाज़ो कढियो आहे, ऐं जेको मिसट्रस्ट हो उन में इज़ाफ़ो कयो अथनि। बड़ी मेहरबानी अवां जी रज़ाक खटी साहब प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। राज साहब बड़ी मेहरबानी अवां जी भी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते PDM पारां अवाम खे जेके ख्वाब ॾेखारिया विया, जेके ॻाल्हियूं कयूं वियूं, उन सां भरपूर नमूने सां वेसागाती थी आहे। ANP बाज़ाब्ता तौर PDM खां अलॻि थियण जो फ़ैसिलो कयो आहे नंढनि मुफ़ादनि ख़ातिर। हिकु भेरो ॿीहर हिकु वॾो सियासी इतिहाद, अपोज़िशन जो इतिहाद, जंहिंजो नैरेटिव इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ु हो, जंहिंजो नैरेटिव हुकूमत ख़िलाफ़ु हो, जंहिंजो नैरेटिव इहो हो त अवाम जे लाइ हू सभु निकिता आहिनि, पर हू पंहिंजनि सियासी मुफ़ादनि जे लाइ अॼु टुटी पिया आहिनि। ऐं वधीक बि ईंदड़ ॾींहंनि में अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं अची सघनि थियूं। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त।